साफ़ कंदो ऐं तव्हांखे आईंदा लाइ अमल ॿुधाईंदो। हाजी जमील साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा सिंध एम्प्लॉयज़ अलायंस जा मेंबरो, साथियों, दोस्तों, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त आउं तव्हांखे सलाम पेश करियां थो जो एॾी गर्मी एॾी उस में सभई दोस्त सॼे तालके मां हिते गॾु थिया आहियूं। दोस्तो, असां हिते को ख़ुशी में कोन आया आहियूं। असां सां ही सिंध गवर्नमेंट जेकी ज़्यादती कई आहे, जेको एम्प्लॉइज़ जेको मुलाज़िम 30-35 साल सर्विस करे थो, हुनजी पेंशन जेकी आहे उहा 47% कटौती कई वई आहे। पेंशन रिफॉर्म्स जे नाले सां हिकिड़ो गवर्नमेंट नोटिफिकेशन जारी कयो, जंहिंमें उहा जेको पेंशन आहे 47% घटि थी वई आहे। दोस्तो, असांजी तहरीक तक़रीबन 2 महीननि खां हले पई। असां जी तहरीक में अॼु हिते गॾु थिया आहियूं। कल्ह बिलावल साहब जी हिकिड़ी स्टेटमेंट आई, प्रेस कॉन्फ्रेंस आई, जंहिंमें CM सिंध उनखे मिसगाइड कयो, ग़लति ब्रीफ कयो त असां पेंशन कटौती जे नाले सां को नोटिफिकेशन कोन करियो। इंतिहाई शर्म जो कमु आहे जो उन फाइनेंस डिपार्टमेंट जो मिनिस्टर मुराद अली शाह पाण आहे ऐं उनजी मंज़ूरी सां इहो नोटिफिकेशन निकितो आहे। ऐं पर मीडिया ते कूड़ो बयानु ॾेई बिलावल साहब खे इहो जेको कूड़ ॻाल्हायो आहे कि हीअ नोटिफिकेशन जी कापी असां वटि मौजूदु आहे। उन में हीअ ॾिसो नोटिफिकेशन जी कापी, फाइनेंस डिपार्टमेंट सिंध जी कापी आहे। 31 जुलाई ते जेको मुलाज़िमनि जी जेको पेंशन आहे उहो 47% घटि कई वई आहे, उन में कट लॻायो वियो आहे। असांजी पीपल्स पार्टी गवर्नमेंट जेकी वफ़ाक़ सां इहो असांजो जेको जनरल सेक्रेटरी आहे पीपल्स पार्टी जो, उहो डिमांड करे थो त पघारूं 50% इंक्रीज़ कयूं वञनि। ॿियनि सूबनि DRA जे नाले सां पघारूं ऐं वफ़ाक़ जेके आहे उन में इंक्रीज़ कयूं आहिनि, पर जिते पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे जंहिं सूबे में उन में DRA जे नाले सां 1% में पघार इंक्रीज़ कोन कई वई आहे। असां इन्हनि कूड़नि वाइदनि ते माट करे कोन वेंदासीं। असां इंशाअल्लाह 6 अक्टूबर ते सभई कराची बिलावल हाउस जे साम्हूं धरणो हणंदासीं ऐं सभई दोस्तनि खे का रिक्वेस्ट आहे ऐं सभई दोस्त इहो वाइदो कनि त 6 अक्टूबर ते कराची सभु दोस्त हलंदा, तॾहिं ई असांजा जेके कार्यकानून नोटिफिकेशन वापसि थींदा। दोस्त